सिंध टीवी नेटवर्क ऐं इंडस रिनेसेंस जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो आहे त सिंध सियासी समाजी इक़्तिसादी ऐं नज़रियाती बहरान जे वर चिड़ियल आहे, जंहिंमां निकिरण लाइ हिकु फ़िक्री इनक़लाब जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ सिंध जे साझाहवंदनि खे गॾियल ॾाहप ऐं गॾियल क़यादत जे बुनियाद ते इदारा क़ाइमु करणा पवंदा। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे अलामा आया काज़ी ऑडिटोरियम में सिंध जा बहरान ऐं उन जो हल जे उनवान ते शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि, लेक्चरारनि ऐं प्रोफेसरनि तोड़े साझाहवंदनि खे लेक्चर ॾींदे डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त 21वीं सदी में सिंध जो मंज़रनामो क़यामत खां घटि न आहे, जिते इंफ्रास्ट्रक्चर, तालीम, सिहत समेत समाजी ख़िदमतुनि जा समूरा इदारा ॾेवालपुणे जो शिकार थी चुका आहिनि। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त सिंध खे दरपेश मसइलनि मां हिकु मसइलो इख़लाक़ी ॾेवालपुणो बि आहे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में लेक्चर ॾींदे डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त शाह इनायत खे शहीद कयो वियो ऐं बुले शाह खे क़ब्रिस्तान में दफ़न न करणु ॾिनो वियो। उहा साॻी मुलाहियत हाणे मिशाल ख़ान जे मौत ऐं नूरीन लगारी खे आपघाती हमले कंदड़ बणाइण जहिड़नि अमलनि सां वापसि वरी रही आहे। हुन चयो त गॾियल सलाह ऐं गॾियल क़यादत सां सोच जूं नयूं इंजणियूं ठाहिणियूं पवंदियूं, हुकूमत बदिरां पाण ते भाड़णो पवंदो, ज़िले ऐं तालके सतह ते तरक़ी ऐं हाकारी सोच पैदा करण लाइ गॾु थियणो पवंदो। इंडस रिनेसेंस जे चेयरमैन चयो त साइंस, टेक्नोलॉजी ऐं फ़लसफ़े में दुनिया अॻिते वधे पई, पर असां पोइते पिया वञूं। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त काल चीन जा माण्हू आफ़ीमी हुआ, पर अॼु चीन पूरी दुनिया में ताक़तवर लिखियो वञे थो। डॉक्टर अब्दुल करीम राजपर जो चवणु हो त सिंध में ज़हनी ऐं फ़िक्री इनक़लाब जी ज़रूरत आहे। इंडस रिनेसेंस जे सरबराह शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ में प्रोफेसरनि, लेक्चरारनि, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं साझाहवंदनि खे लेक्चर ॾींदे वधीक चयो त 21वीं सदीअ में सिंध खे जॾहिं ॾिसूं था त लॻे थो त हिन ज़मीन जो को टुकड़ो न आहे, पर शायदि हिकु दोज़ख मां टुकड़ो पटिजी अचे ते किरियो आहे। माना हिकिड़ो सोशल हेल थी वियो आहे। माना जीअं दुनिया जा माण्हू कंफर्टेबल ज़िंदगी गुज़ारनि था ऐं सॼी दुनिया में ख़ुशहाली आहे, उनजे उबतड़ अफ्रीका ॿियनि में असांखां वधीक वधाली ज़रूरु आहे, पर असांजा जेके रिसोर्सिस आहिनि ऐं असांजी जेका हिस्ट्री आहे, जेको बि आहे, उन हिसाब सां असांजे लाइ हीअ वधीक क़यामत मुसीबत ऐं दोज़ख खां घटि न आहे। जेकॾहिं चौधारी नज़र फेरायूं त इंफ्रास्ट्रक्चर असां वटि छा आहे। असां ॾिसूं था त पेरिस में जेकॾहिं फ्लाइंग कार्स ठहनि थियूं, जेके हाणे शुरू थियण वारियूं आहिनि, मोनाको ऐं जेको पेरिस जो आहे फ्रेंच राइवेरिया, उन में त उनजे भेट में असां वटि छा आहे। असां वटि चङियूं, जेकॾहिं हुते पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, कंहिं माण्हू खे का तकलीफ़ न आहे त हिते तव्हां रुॻो पंधु घुमी त ॾेखारियो कंहिं रोड ते, उहो बि पॉसिबल न आहे। ॿियो त ठहियो, पर जेकॾहिं असां सिंध जी भेट पंजाब सां कयूं त तव्हांखे पंजाब, लाहौर ऐं हिन जा जेके वॾा शहर आहिनि ईअं लॻंदा ॼणो असांजे भेट में यूरोपी कंहिं इलाइक़े जो हिसो हुजनि ऐं असीं कंहिं तमामु पोइते, कंहिं बदतरीन अफ्रीका जे मुल्क खां पोइते आहियूं। तंहिंजे करे असां वटि कंहिं बि क़िस्म जो इंफ्रास्ट्रक्चर न आहे। ॿी ॻाल्हि एजुकेशन जी आहे। एजुकेशन में तव्हांखे पाण खे ख़बर आहे त जॾहिं पाकिस्तान ठहियो हो त सिंध जी एजुकेशन जो वैल्यू सॼे पाकिस्तान जे समूरनि इलाइक़नि खां वधीक हुयो ऐं सिंध जी डिग्री जेका आहे उहा जिथे किथे क़बूल हुई, पर पंजाब यूनिवर्सिटियुनि जी या ॿिनि जेको आहे यूनिवर्सिटियुनि जी डिग्री दुनिया में क़बूल ई न कई वेंदी सवाइ सिंध जी यूनिवर्सिटियुनि जे करे। एतिरो असांजो मयार, ऐं तव्हां ॾिठो त उन ज़माने में जेके माण्हू निकिता उहे उन्हनि जो कैलिबर बि तव्हां ॾिठो। त ॿियो जेको मसइलो तालीम जो आहे, असांजे दोस्त कापीअ जो ज़िक्र कयो, पर मां त तालीमी लाथ जो बि ज़िक्र कयां थो। छाजे करे त हिन तालीम न हुजण जे करे असांजे सॼे सोसाइटी जी जेका ज़हन जी पहुच आहे, उहा जेका आहे सा पोइते हली वई आहे। जिथे दुनिया में हाणे तव्हां जेकॾहिं ॾिसो त साइंस ऐं इल्मनि केॾी तरक़ी कई आहे। मेडिकल जे पासे ॾे वञूं त हाणे जेको जंहिंजे करे शुगर थिए थी, लबलबो जेको आहे पेनक्रियाज़, हाणे उहो जेको आहे सो उहो बि उन्हनि जेको आहे सो उनजो इक्विपमेंट ठाहे छॾियो आहे, जेको पाण इंसुलिन पैदा कंदो ऐं उनखे पंप कंदो रहंदो। तंहिंजे करे उहो मसइलो न आहे। पहिरियों असां ॾिसूं त हार्ट ट्रांसप्लांट बि थिए पई, पर हाणे त उहो लिवर बि थिए थो। उनखां अलावा हाणे फुल बॉडी ट्रांसप्लांट बि आहे। फुल बॉडी ट्रांसप्लांट इहो आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ज़ईफ़ थी वियो आहे ऐं पर उनजो दिमाग़ एक्टिव आहे ऐं सही आहे, पर उनजा गुर्दा कमु नथा कनि, उनजे जिस्म जा ॿिया हिसा कमु नथा कनि
ऐं जेकॾहिं एक्सीडेंट में ॿियो को अहिड़ो माण्हू जेको आहे सो हुनजो दिमाग़ डैमेज थो थी वञे ऐं मरण घड़ीअ ते आहे त उनजो जेको आहे हुन माण्हूअ जी जो दिमाग़ माना पोइते हली वियो आहे उनखे जे दिमाग़ खे कटे मुंडीअ खे हुनजे बाडीअ सां गॾु हूंदा माना दिमाग़ हुनजो हूंदो मुंडी शिकिल हर शइ हुनजी हूंदी ख़्याल सभु कुझु हूंदो आहे पर उनखे हलाइण जो जेको बाडीअ जो सिस्टम आहे उहो जेको आहे सो चेंज थो थी वञे माण्हू खे हिकिड़ो यंग बाडी ऐं मिली थी वञे त माना काफ़ी वक़्तु ताईं उहो ॻाल्हाए हली सघे थो ख़िदमत करे सघे थो दुनिया हिते पहुची वई आहे जॾहिं असां ॾिसूं था तव्हां ॾिठो हूंदो 2-3 ॾींहं पढ़ियूं हूंदियूं ख़बरूं जेकॾहिं तव्हां ख़बरुनि सां वास्तो आहे त जेको मरीख़ आहे मुश्तरी जुपिटर उनजे चौधारी तव्हां ॾिसंदा आहियो त 3 हिकिड़ियूं जेके रिंग्स नज़र ईंदियूं आहिनि उहे रिंग्स छा आहिनि उहे दरअसल जेको आहे सो हिकिड़े स्पेस डेब्रीज़ आहिनि ऐं जेके हिकिड़ो घुमंदड़ फिरंदड़ पथर ऐं वॾा जेके आहिनि से के स्नो बॉल्स ऐं इहे आहिनि जेके एॾा त घणा आहिनि जो परे खां ई जेको आहे सो दूरबीनीअ सां उन चौधारी टे हाणे जेको आहे हिन जो जेको आहे खिलाई जहाज़ उन्हनि इहो मुश्किल सम्झो वेंदो त इन्हनि रिंगुनि मां पास करे ते कीअं पहुचंदो हाणे जेको आहे सो हफ़्तो खन वरी उहो जेको आहे सो इन रिंगुनि मां पाण खे बचाए ऐं हुते मुश्तरीअ ते अची वियो आहे इहा हिकिड़ी इंसानज़ात जी वॾी कामयाबी आहे उनखां पोइ जेकॾहिं तव्हां साइंस हिन जा आहियो त जेकॾहिं तव्हां मैटर त मादो छा आहे दुनिया में केतिरो मादो आहे त उहो तव्हांखे ख़बर हूंदी त जेको बि आइंस्टाइन ऐं जिन साइंसदाननि कैलकुलेट कयो आहे त हेतिरो जेको आहे त मैटर आहे त उनजो जेको आहे सिर्फ़ु 23% ज़ाहिर आहे बाक़ी जेको आहे 87% जेको आहे उहो माना हिकिड़ो डार्क मैटर आहे ॾिसण में न अचण वारो आहे उन मां घणो जेको आहे उहो जेको आहे ब्लैक होल्स जी शिकिल में स्टीफन हॉकिंग ॻोल्हे करियो त बाबा उहो ब्लैक होल जी शिकिल में आहे इहो हर गैलेक्सीअ जे विच ते हिकिड़ो ब्लैक होल आहे जेको एॾो त उहो जेको नहरो आहे या कंडेंस्ड आहे जो उन में जेकॾहिं रोशनी वञे थी त उहा मोटी नथी सघे जहाज़ या ॿियो त ठहियो पर का बि शइ उहो उनजी ग्रेविटी एॾी आहे जो एक्चुअल उन सॼी गैलेक्सीअ खे उहो जेको आहे सो बैलेंस करे बीठो आहे त घणो जेको आहे सो हर गैलेक्सीअ में ई आहे हाणे इहो जेको माना जिथे रोशनी मोटी नथी सघे हिन वक़्तु तव्हां ॾिठो हूंदो जेकॾहिं तव्हां वेबसाइटुनि साइंस जे उन्हनि में या साइंस जे ख़बरुनि में तव्हां दिलचस्पी रखंदा हूंदव त हाणे उनजो ई फ़ोटू कढण जे लाइ साइंसदाननि टीम ठाही आहे जेका महीनो त थी वियो आहे तॾहिं घटि चवंदा महीने जे अंदरि अंदरि उहो जेको आहे फ़ोटू कढी वठंदा इहो फ़ोटू कढणु केॾो वॾो ॾुखियो आहे उनजे लाइ हिननि जेको आहे स्पेस में हिकिड़ी टेलीस्कोप ठाही आहे वॾी हिकिड़ी दूरबीनी ठाही आहे जेका ज़मीन जे ॻोले जेतिरी वॾी आहे हाणे जिथे दुनिया जेको आहे सो इन्हनि जायुनि ते हले थी उते असां अञा ताईं जेको आहे सो तमामु पुराणे समाजी ॻाल्हियुनि जे वकड़ में आहियूं मिसाल तौरु असां अञा ताईं जेको आहे सो औरतुनि खे आज़ादु नथा कयूं असां अञा कार्यकारी उनजे चकर में आहियूं इंसान जी आज़ादीअ जे जेको आहे सो उन में न आहियूं उनखां अलावा ॿियो त ठहियो पर असां त जिथे हू जेको आहे पंहिंजो स्पेस खे पिया लताड़नि उते असां जेको आहे ज़ैतून खे कटण जा मज़हबी तरीक़ा पिया ॻोल्हियूं या जेको आहे सो ॾाकण ते चढ़ण जो मज़हबी तरीक़ो छा आहे ॾाकण ते लहण जो छा आहे मतिलबु हीअ आहे त दुनिया जंहिं पासे वञे थी ऐं जंहिं पासे असां वञूं था बिल्कुलु दुनिया जे उलट था हलूं ऐं माशाअल्लाह सिंध बि हाणे उन में चङो अॻिते अची वई आहे जहालत में तंहिंजे करे इहा जेका जहालत आहे तालीम जो न हुजणु आहे उहो जेको आहे सो वॾो हिकिड़ो मसइलो आहे टियों ॻाल्हि इहा आहे त सोसाइटी हिकिड़े पॉलिटिकल सिस्टम तहत हलंदी आहे असां वटि जेको पॉलिटिकल सिस्टम आहे हर पॉलिटिकल सिस्टम जो मक़सदु इहो हूंदो आहे त आम माण्हूअ खे जेका आहे मुल्क जे ज़रियनि मां जेको आहे फ़ाइदो पहुचे ऐं उहा जेका उन ताईं डिलीवरी थिए पर हिते जेको असां वटि डेमोक्रेसी आहे जंहिं तहत जेको आहे इलेक्शनूं थियनि थियूं हुकूमतूं मिलनि थियूं बजटूं विराइजनि थियूं उहा दरअसल डेमोक्रेसी न आहे उनखे चवनि था ओलिगार्की सो डेमोक्रेसी जी तव्हांखे ख़बर आहे त इब्राहिम लिंकन चयो त डेमोक्रेसी छा आहे गवर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल पर ओलिगार्की इहा आहे त गवर्नमेंट ऑफ द फ्यू फॉर द फ्यू
उहा थोरनि माण्हुनि जी हुकूमत थोरनि माण्हुनि जे फ़ाइदे लाइ बाक़ी तमामु वॾी जेका आहे माना 99.9 खां बि वधीक माण्हू जेको आहे सो उन मां को फ़ाइदो उन्हनि खे नथो मिले। मथां वरी छा आहे त इन जेको हिकिड़ो असां ॾिठो आहे त हिकिड़ो तबिको जेको वॾेरनि जो या उहो आहे उहो सभु हिकु हंधि वञी गॾु थियो आहे ऐं ईअं पियो लॻे त ॼणो सियासी तरह सिंध बादशाहत तरफ़ पई वञे। बादशाहत जो छा हूंदो, बादशाहत में को कानून न हूंदो हो, जंहिंखे वञनि मारे छॾनि, जंहिंजी जेको आहे सो घरऊं मायूं खणी वञनि, उनजी मिल्कियत ते कब्ज़ो कनि, जेको उहो असां ॾिसूं था त तव्हांजे अखियुनि अॻियूं थिए थो। उन सां गॾोगॾु जेका आहे करप्शन जी जेका आहे सा उहा लेवल आहे जेका जंहिंमें परसेंटेज न आहे। पहिरियों चवंदा त बाबा हिन में 10% करप्शन आहे, हाणे जेको आहे सा उहा करप्शन जेका आहे 100% आहे। यानी हिकिड़ी रोड या को प्रोजेक्ट ठहे नथो, उनजी बजट जेको अप्रूव थी वञे, उहे पैसा मिली था वञनि, कागज़नि में ठही थो वञे उहो रोड या उहो स्कूल या उहो केतिरियूं शयूं अहिड़ियूं आहिनि, वरी ॿिए साल ॾेखारनि त बाबा बरसातूं पियूं उन में सॼो वही वियो। माना ग्राउंड ते का शइ न आहे। त मतिलबु हीअ आहे त हीअ त माना अहिड़ो त शायदि बादशाहतुनि जे ज़माने में बि न थियो आहे। ऐं हेॾियूं असां वटि मार्शलाऊं हुयूं ऐं असां वटि जेको आहे सो ज़िया जी मार्शला हुई, उनखां अॻु में जेका आहे ॿियूं ख़तरनाक मार्शला, पर उन में बि कॾहिं ईअं न थियो। तंहिंजे करे सिंध जो जेको आहे सो ॿियो सिनेरियो इहो आहे, हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, ॿियो जेको आहे एजुकेशन न आहे, एजुकेशन जे करे जहालत आहे, ऐं चौथों इहो आहे त करप्शन ऐं अकरबा परवरी जेका आहे पंहिंजा नवाज़ी ऐं ॿियूं टियूं शयूं सभु इहे ॻाल्हियूं मां हिन ते वधीक ज़ोर इन करे नथो ॾियां जो इहे तव्हां सभु पाण डेली बेसिस ते पंहिंजे लाइफ में ॾिसो था। हर कंहिंजे चौधारी ईअं थिए पियो, हर को जेको आहे चुप करे वेठो आहे, पर सम्झे थो हर। त इहा पोज़ीशन आहे। उनखां पोइ ॿियो सभ खां वॾो जेको बहरान हिते आयो आहे, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे छा थियो आहे त सिंध जा जेके अख़लाक़ी क़दुर आहिनि, जेके मॉरल वैल्यूज़ आहिनि, उबता थी विया आहिनि। हाणे जेकॾहिं को माण्हू ईमानदार आहे, एफिशिएंट आहे, शरीफ़ आहे, त उहो बेवकूफ़ आहे, उनजे माना सम्झो थो वञे त इहो बेवकूफ़ आहे। पर जेकॾहिं को माण्हू शातिर आहे, इंतिहा दर्जे जो करप्ट आहे ऐं हर क़िस्म जो गंदो क्राइम करे सघे थो, हर क़िस्म जी नाइंसाफ़ी करे सघे थो ऐं ॻाल्हाइण जो जेको आहे त चर्ब ज़बान आहे, त उहो मेरिट ते नंबर 1 आहे, छो त उहो तव्हांखे कमाए ॾेई सघे थो। पर शरीफ़ माण्हू, को शाइर माण्हू, को अदीब माण्हू या को जंहिं वटि ख़्याल आहिनि या उहे आहिनि, उहो बेकार आहे। उहो जेको आहे तो सम्झो थो वञे त हे बेकार माण्हू। उनखां अलावा जेके हर तरह सां माना अॻे सम्झिबो हो त बाबा हीअ रिश्वत वठणु या को क्राइम करणु ख़राबु ॻाल्हि आहे, हाणे सम्झिजे थो त बाबा कंहिं बि तरीक़े सां शॉर्टकट जे वसीले कंहिं बि तरीक़े सां को जेको माण्हू पैसो गॾु करे थो, उन वटि गाॾियूं आहिनि, त उहो माण्हू बहितरीनु आहे। छाजे करे त उहो जेको आहे सो बसि वर्कबल आहे, माना एफिशिएंट आहे। इन जे करे भली उहो केतिरो बि गंदो छो न हुजे। त इहा जेका अख़लाक़ियात जी उबदड़ थी वियो आहे। हाणे नतीजो इहो निकितो आहे त इहा शइ एॾी त सोसाइटीअ में सरायत करे वई आहे जो हू जेके चङा क़दुर हूंदा हुआ ॿारनि खे या जेको आहे सो हर माण्हूअ खे, उहे उन ख़तमु थी करे हर को इन पासे लॻी वियो आहे। छाजे करे हू ॾिसे थो बाबा थींदो ई मामिलो इन सां थिए थो, शराफ़त करण सां, एफिशिएंसी करण सां, पढ़ण सां, तालीम हासिलु करण सां, त जेको आहे त को फ़ाइदो न आहे इन सां। तंहिंजे करे मिसाल तौरु तव्हांजे सरहद ते अचे 50 लख कंहिंजी फ़ौज बीहे, पर 1 करोड़ या 5 करोड़ जी क़ौम जेका आहे सा उन्हनि सां बि विड़ी सघे थी। पर जेका क़ौम जेका आहे सा मेंटली करप्ट थी वञे, अख़लाक़ी अबतरीअ जो शिकार थी वञे, उहा त जेको आहे सो कंहिं हिकिड़े क्रिमिनल सां नथी विड़ी सघे। तंहिंजे करे हीउ वॾो हिकिड़ो अलमियो आहे जेको इंफ्रास्ट्रक्चरनि इन्हनि जो बि सबबु आहे। तंहिंजे करे इनखे अख़लाक़ी अबतरी जेका हिन वक़्तु हिन दौर में आई आहे, इहो सभ खां वॾो मसइलो। उन सां गॾोगॾु जेको मसइलो थियो आहे उहो आहे त सिंध जेका लिबरल धरती हुई ऐं सूफ़ियुनि जी सरज़मीन हुई, उन में बि हाणे जेको आहे उहे ई क़ुवतूं उभरी आहिनि जंहिं शाह इनायत खे शहीद कयो हो, जंहिं बुला शाह खे क़ब्रिस्तान में दफ़न थियणु न ॾिनो।
जंहिं जेको आहे सो केतिरनि ई जेको आहे सो वलियनि खे ऐं बुज़ुर्गनि खे ऐं भलनि माण्हुनि खे समाज उन्हनि खे जेको आहे सो क़तलु कयो, उहा साॻी जेका आहे सा मुलाज़िम वरी फिरी आई आहे। मज़हब हर माण्हूअ जी पंहिंजी ज़ाती मर्ज़ी आहे ऐं उहो ज़रूरी बि आहे दिली सुकून जे लाइ, या जेको आहे सो हर माण्हूअ जो ख़ुदा सां डायरेक्ट वास्तो हुजणु या उन सां कम्यूनिकेशन में हुजणु, सभिनी बुज़ुर्गनि ऐं वॾनि माण्हुनि जो इहो ई जेको आहे तरीक़ो रहियो आहे। पर हीउ जेको डंडे जे ज़ोर ते आहे माण्हुनि खे करणु ऐं अहिड़ा जेके लाज़ जेके आहिनि से डेविएट करे उन्हनि खे फासाए उन्हनि खे माराइणु, जंहिंजा मिसाल तव्हां वेझड़ाईअ में ॾिठा आहिनि त हुन वीचारे छोकिरो मशल खे मारे छॾियऊं हुते हिकिड़े माउ बि, उनखां अलावा हेॾे हाणे हब में जेको वेझड़ाईअ में हिकिड़े माण्हू खे मारे छॾियऊं, ॿिए जे जेको कढ पिया आहिनि। सिंध जेका एॾी सुफ़ींदी सरज़मीन हुई, उते हैरत अंगेज़ तौर ते हिकिड़ी छोकिरी उहा जेका आहे वञी टेररिस्ट थी पई ऐं जेका वई ऐं हुनजे पंहिंजे बयान मुताबिक़ त हूअ जेका आहे सा ईस्टर ते धमाका करण लाइ तयारु हुई, पर त ख़ैर पकड़िजी पई या छा हुनजे पोयां किसो हुयो। त इहो सिंध जे लाइ वॾो जेको आहे हिकिड़ो ख़तरनाक आहे। सिंध हमेशह सूफ़ीनी सरज़मीन रही, लिबरल रही ऐं उन सां गॾु हुन तरक़ी कई ऐं उनजे बुनियाद ते हुन जेका आहे सा समूरी जिदोजहद कई। त हीउ जेको क्राइसिस आहे इहो बि तमामु जेको आहे सो हिकिड़ो वॾो क्राइसिस आहे। इन सां गॾोगॾु जेको आहे ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि जिन ॾे असां ध्यानु नथा ॾियूं पर उहे बि हिन ॻाल्हि जो सबबु आहिनि, उहा इहा आहे त सिंधी माण्हू जेके आहिनि से ॻाल्हाइण जा ॾाढा सुठा आहिनि। जेकॾहिं उनखे कंहिं टॉपिक ते ॾिबो त उहो ॻाल्हाए सुठो थो, आम तरह ते बि ॻाल्हाइण जा सुठा आहिनि, पर अमली तरह जेको आहे सो वरी उनजो उबतड़ आहिनि। जेको बि माण्हू जेको ॻाल्हि करे थो उनजो अमली किरदारु बिल्कुलु उनजो उबतड़ आहे। जेकॾहिं को सियासी अॻुवान ॻाल्हाए थो त बि उनजो किरदारु उनजो उबतड़ आहे, जेकॾहिं को मीडिया वारो ॻाल्हाए थो त बि प्रैक्टिकली उनजो जेको आहे किरदारु उनजो उबतड़ आहे। जेकॾहिं को मिसाल तौरु मौलाना ॻाल्हाए थो या समाजी कारकुन ॻाल्हाए थो या कंहिं बि लेवल ते को माण्हुनि जूं ॻाल्हियूं करण जूं हिकिड़ियूं आहिनि पर अमल ॿियूं आहिनि। हाणे असां इहो था सम्झूं त असां ॻाल्हियूं हिकिड़ियूं कंदासीं ऐं अमल ॿियो कंदासीं त रिज़ल्ट ईंदी, रिज़ल्ट कॾहिं बि नथी अची सघे। छो त जेकॾहिं जब पोखबा त जब लुणबा, जेकॾहिं तव्हां जेको आहे सो बबर पोखींदव त अंब कोन उन मां फुटंदा, उन मां कंडा निकिरंदा, बाबरी कंडा जेके हूंदा आहिनि। तंहिंजे करे इहो जेको असांजे रूह जे अंदरि ई हिकिड़ो मुनाफ़क़त पैदा थी वई आहे, छाजे करे त हू जेको अमल करे थो उहो अपॉर्चुनिस्ट तौर करे थो, ॻाल्हाए हो उसूल परस्त तौर थो। नतीजे तौरु हाणे ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं इहो फ़र्क़ु नथो कढिजे तेसि ताईं जेको आहे सो असांजो को बि क्राइसिस हल नथो थी सघे। ॿी ॻाल्हि जेका आहे उन सां गॾोगॾु जेका आहे त असां जेको आहियूं से पंहिंजा इहा मूं ॻाल्हि कई त ॻाल्हाइण जा माना आहियूं। हिकु त इहो आहे त अमल ऐं कौल ऐं फेल में फ़र्क़ु आहे, ॿियो इहो आहे त असीं ॻाल्हाइण जा जेके आहिनि से आहियूं पर असां डूअर न आहियूं। असां ॾिसूं था हाणे मां बि आयो आहियां हिते साईं तव्हां सां ॻाल्हायां थो, तव्हां चवंदो यार ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कई, पर ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हियुनि सां मसइला हल न थींदा आहिनि। रुॻो ॻाल्हियुनि सां हिक ॿिए खे सम्झाए सघिबो आहे, पर जेको बि कंहिं बि शइ फील्ड में जेको डेवलपमेंट थींदी या जेका रिज़ल्ट ईंदी आहे उहा जेका आहे सा कमु करण सां थींदी आहे। तंहिंजे करे सिंधी माण्हू हिकु त गिला जो वॾो कोॾियो आहे, माना हुनजो जेको आहे त कमु गिला में एॾो मज़ो थो अचेनि जो जंहिंजी हद न आहे, ऐं पाण वरी जंहिंजी गिला कयूं था उनखां वधीक ख़राबु कमु पाण कयूं था। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त जेको इहो पंहिंजो आहे न त असां टाकर्स आहियूं, डूअर्स न आहियूं। दुनिया में जेको बि कमु कयो आहे उहो कमु कंदड़ आहिनि या डूअर्स कंदा आहिनि। तंहिंजे करे असांखे ॿी इहा जेका ॻाल्हि करणी पवंदी। टीं ॻाल्हि इहा आहे त सॼी सिंधी क़ौम पंहिंजे क़ौम जे बारे में हिकिड़ी रुमानियत जो शिकार आहे। हिकु असां माज़ीअ ते फ़ख़्रु कंदा आहियूं त मोहन दड़ो हेॾो अज़ीम शहर हो, हिते हीअ हुयो, हिते हीअ हुयो, फलाणो असां हिस्ट्रीअ में फलाणो अमरा हीअं विढ़ियो, दोदो हीअं विढ़ियो। पर हाणे छा आहे, माना असीं हिकु त माज़ीअ ते फ़ख़्रु कयूं था ऐं हाल में ॾिसूं था त असांजी जो हाल जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको अबतर थींदो थो वञे।
ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सुठियूं ॻाल्हियूं, सुठियूं शाइरियूं, सुठियूं जेके आहिनि से पंहिंजो कहाणियूं, सुठी पोइट्री, सुठा टोटका ऐं सुठा कोट्स, अॼुकल्ह त वरी इहे सोशल मीडिया ते कोटेशन बि घणा था हलनि, त उहे सभु हिक ॿिए खे ॿुधाए सघूं था। पर जेको आहे अमली तरह असां जेको आहे सो कुझु करे कयूं नथा। यानी इहो आहे त हुनजी सिंध जी शाइरीअ मां, शाह लतीफ़ मां, या जेको आहे सो मुख़्तलिफ़ इंटेलेक्चुअल कोर्स मां असां हिकिड़ी लज़त ऐं हासिलु कयूं था ऐं सिंध जी वॾाई ऐं जेको आहे बयानु करे वरी सिंधी शाइरी पढ़ी या जेको आहे पंहिंजे शाइरनि जी तारीफ़ करे असां ख़ुशि थियूं था। पर उन रूमानियत में ई असां पूरा आहियूं, पाण पढ़ाईअ में पूरा आहियूं। जॾहिं त अमली तरह जेके माण्हू ॿिया हिते आया आहिनि असांखां पोइ, उहे बि असांखां अॻिते वधी विया आहिनि, उहे बि तालीम में अॻिते वधी विया आहिनि। हाल इहो आहे त सिंधी माण्हुनि जी सिंध में उहे न कंहिं इंडस्ट्रीअ में आहिनि, न कंहिं वॾे वापार में आहिनि, न गवर्नमेंट जे कंहिं वॾे शेयर में आहिनि, न को जेको आहे सो एक्सपोर्ट में आहिनि। वञूं था त जिते किथे ॿिया वेठा आहिनि। हे असां रुॻो जेको आहे सो पंहिंजे माज़ी ऐं उन में जेको आहे सो ख़ुशि आहियूं। ऐं ॿियो रोमानियत जो मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त उन्हनि ॻाल्हियुनि मां ख़ुशि थी जॾहिं माण्हू वेहनि था त पाण में राज बाबा ॾाढा ॿ टे पेग पी ड्रिंक बिंक ते ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कनि था। पर उहो ई माण्हू इन में DC बि अची वियो, इन में SSP बि अची वियो, इन में ॿिया सभु बि अची विया, केतिरा शायदि प्रोफेसर बि हुजनि। उहे जॾहिं राति जो उहे पंहिंजो नशे जी हालति में बहितरीनु ॻाल्हियूं कनि था, पर सुबुह जो उहे साॻी करप्शन कनि था, उहे साॻा ई उहो कमु कनि था जंहिंजी मुखालफ़त कनि था। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका इहा अमली तरह डबल पॉलिसी आहे, छा इन मां असांखे फ़ाइदो थींदो या कुझु मिलंदो या न मिलंदो। तंहिंजे करे क्राइसिस जेको आहे उहो पॉलिटिकल बि आहे, इकोनॉमिकल बि आहे, असांजो सोशल बि आहे, ऐं हीअ जेको नओं बुनियाद परस्तीअ जो मसइलो आयो आहे उहो बि आहे। तंहिंजे करे असांखे जेको अच्छा ॿी ॻाल्हि जेका असां सिंधियुनि में आहे, सिंध जे माण्हुनि में आहे बल्कि, उहा इहा आहे त असां ॾिसूं था त सिंधी माण्हू बुनियादी तरह ॿधीअ जे ख़िलाफ़ु आहे। उहो जेको आहे छिड़विछड़ रहण में पसंदि थो करे। दुनिया में शायदि वधि में वधि एनार्किस्ट सिंधी माण्हू, माना जेकॾहिं का अदबी संगत ठहे थी त ॿिए टे ते वरी ॿी अदबी संगत टी चोथी पंहिंजी, वरी जे पार्टी ठहे थी त हुन में बि ईअं आहे, जेकॾहिं हम ख़्याल खे गॾु थियनि था त उहे बि ईअं। हर माण्हू पाण खे ख़ुदि ख़ुदा थो सम्झे, हर माण्हू ख़ुदि आशिक़ीअ जो शिकार आहे, सेल्फ लव जो। तंहिंजे करे छा थो थिए त उन्हनि जे विच में का बि ॿधी या का अहिड़ी ॻाल्हि जेका सो कोन थी थिए। तंहिंजे करे इन ॻाल्हि ते बि जेको आहे सो क्राइसिस खे हल करण खां अॻु में इन मसइले खे बि ॾिसणो पवंदो। उनखां अलावा ॻाल्हि इहा आहे त असांखे जेकॾहिं कंहिं शयुनि खे ठीकु करिणो आहे या असां में इहो आहे त असांखे सभ खां पहिरियों त इहो सम्झणु खपे त बाबा मां अकेलो न आहियां, हर माण्हूअ जी पंहिंजी अहमियत आहे। तंहिंजे करे असांजो ख़्यालु इहो आहे त बजाए हिन जे त को हिकिड़ो माण्हू हीरो आहे या को सियाणो आया हुआ, ईअं न आहे। अॼुकल्ह दुनिया अॻिते हली वई आहे ऐं कलेक्टिव विज़डम जो दौरु आहे। सभिनी जी थोरी थोरी सियाणप, सभिनी जी थोरी थोरी बहादुरी, सभिनी जी थोरी थोरी चङाई गॾे करे हिकिड़ी वॾी जेका आहे शइ डेवलप थी सघे थी। पर जेकॾहिं को माण्हू सम्झो त बाबा हे फलाणो बसि पीर आहे या मां सभिनी खां होशियारु आहियां ऐं मां ख़ुदि आहियां, त पोइ उहो कमु न थींदो। छाजे करे त हुन में सभिनी जो न त मुफ़ाद आहे न सभिनी जी सेटिस्फेक्शन आहे। तंहिंजे करे अॼुकल्ह दुनिया में जीअं त तव्हांखे बि ख़बर आहे, पढ़ो यूनिवर्सिटियुनि में आयो त हर शइ जी स्पेशलाइज़ेशन थी वई आहे। हिकिड़ो माण्हू सभिनी शयुनि जो माहिर नथो थी सघे। पुराणे ज़माने में हूंदो त माण्हू ॻोठ में उहो लाभ बि कंदा त वरी थोरो ड्रखाइण को कमु बि कंदा, त थोरो लोहार को कमु अची वेंदो उहो बि कंदा। पर हाणे जेको आहे इहो मुमकिन न आहे त हिकिड़ो यूनिवर्सिटीअ में जेको आहे जेकॾहिं फिलासफ़ी जो प्रोफेसर आहे त उहो बेस्ट जेको आहे स्टील बि ठाहींदो हुजे। स्टील त स्टील मिलूं ठाहींदी, उनजा इंजीनियर जेके उहे ठाहींदा। तंहिंजे करे उनजी पंहिंजी अहमियत आहे, हुन फिलासफ़र जी पंहिंजी अहमियत आहे, शाइर जी पंहिंजी अहमियत आहे, अदीब जी पंहिंजी अहमियत आहे ऐं टेक्निकल माण्हुनि जी, डॉक्टरनि जी, इन्हनि जी। तंहिंजे करे हीउ ज़मानो कलेक्टिव विज़डम ऐं कलेक्टिव लीडरशिप जो आहे। तंहिंजे करे असां इहो चाहियूं था त सिंध में घटि एतिरो कजे त जेको आहे सो सभिनी खे मौक़ो ॾिजे
ऐं अहिड़ो सिस्टम इवॉल्व कजे जंहिंमें हर को पार्ट बि करे सघे ऐं उन ते किथे बोझ बि न अचे, सभु गॾिजी उहो कनि। तंहिंजे करे माना हिकिड़ो इन जे लाइ छा करिणो पवंदो, सभ खां पहिरियों मां सम्झां थो त ॻाल्हियुनि खे सम्झण लाइ सिंध खे हिकिड़े तमामु घणी ज़हनी तब्दीली जी ज़रूरत आहे या फ़िक्री इनक़लाब जी ज़रूरत आहे। जीअं असां ॾिठो त मिडल एजिस में 14-15 सदीअ जे ज़माने में जॾहिं प्रेस ईजाद थी, उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो उते बि जहालत हुई, माण्हू हिक ॿिए खे माईंदा थोरी थोरी ॻाल्हि ते या फ़ुर्क़ा हूंदा। पोइ हुननि जॾहिं हिकिड़ो या रिनेसांस जी कई, उन रिनेसांस में छा थियो त हुननि चयो त अचो त हिक ॿिए सां नवां ख़्याल शेयर कयूं, डिस्कस कयूं। ईअं कंदे कंदे ऐं हू जेको आहे त केतिरा ई नवां साइंसी फ़लसफ़ा निकिरी पिया, नयूं ईजादूं थी पियूं। ऐं असां ॾिठोसीं त पहिरियों हक़ीक़त में एशिया उन खां यूरोप खां घणो अॻिते हो, पोइ यूरोप हिकदमि एतिरो अॻिते थी वियो जो असां उन खां हज़ारे साल पोइ ते रहिजी वियासीं। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असांखे सभ खां पहिरियों हिकिड़ो ज़हनी इनक़लाब जी ज़रूरत आहे, या असां चऊं त सॼे सिंध खे फ़िक्री इनक़लाब जी ज़रूरत आहे। ऐं उन में हर माण्हूअ जी ज़रूरत आहे त उहो पंहिंजो ख़्यालु पेश करे ऐं उनखे फुल जेको आहे मौक़ो ॾिनो वञे। कोई बि माण्हू पाण खे अकुले कुल न सम्झे, पर कलेक्टिव विज़डम ते जेको आहे सो ईमान रखे। उन जे लाइ असांखे काफ़ी जेके आहिनि से इदारा ठाहिणा पवंदा। मिसाल तौरु असांजो हिकिड़ो पंहिंजो सॼी दुनिया में थिंक टैंक्स आहिनि जेके क़ौमुनि जे नफ़े नुक़सान मुफ़ाद ऐं जेको आहे सो उन ते जेका सोच वीचार कंदियूं आहिनि ऐं डिक्लेयर कंदियूं आहिनि ऐं पंहिंजा पेपर्स कढंदियूं आहिनि, रिसर्च कंदियूं आहिनि। ख़ासि तौर यूनिवर्सिटियुनि में त इहो सॼी दुनिया जे यूनिवर्सिटी में रिसर्च जो सब्जेक्ट हूंदो आहे, उते रिसर्च जी बजट हूंदी आहे। हिते इहो आहे त हिते त जी कोन्हे को पाकिस्तान समूरे में, पर बहरहाल इहो आहे त पाण में गॾिजी हिकिड़ी सोच वीचार जी मशीन ठाहिजे या जेको आहे थिंक टैंक ठाहिजे, या उनखे मां छॾींदो आहियां सोच वीचार जी इंजण। त इहे इंजणियूं जेको आहे ठाहिणियूं पवंदियूं। ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इदारा, अदबी जेको आहे सो इदारा ठाहिणा पवंदा, तव्हांखे जेको आहे सो सक़ाफ़ती जो कल्चरल ठाहिणा पवंदा, तव्हांखे एजुकेशन जे लाइ ठाहिणा पवंदा। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको असां हर वक़्तु जेको आहे सो गवर्नमेंट ते भाड़ियूं वेठा आहियो, उन जे बजाए माण्हू सभु कम पंहिंजे हथनि में खणनि। जॾहिं तव्हां इहे इदारा ठाहींदव ऐं कमु कंदव त तव्हांखे गवर्नमेंटूं पाण ई जेको आहे सो तव्हांजे पेरनि में हूंदियूं ऐं तव्हांजे खां सवाइ, छो त माण्हुनि खां सवाइ गवर्नमेंट त नथी हली सघे न। तंहिंजे करे हाणे ॿिए ते डिपेंड करण जे बजाए पाण ते डिपेंड करिणो पवंदो। ऐं उन जे लाइ शुरूआति मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मिंट बि लेट न करणु खपे ऐं असांखे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते करणु खपे। उन जे लाइ बाक़ाइदे वेबसाइट हुजणु खपे, उन जे लाइ बाक़ाइदे हर को उन में जेको पंहिंजो इनपुट ते उहो अचे, वरी उन्हनि जूं मीटिंगूं थियनि ज़िले लेवल ऐं पंहिंजो तालुके लेवल, हर लेवल ते थियनि। मक़सदु इहो आहे त समूरनि माण्हुनि खे गॾिजी हिकिड़ी जेका डेवलपमेंट प्रोग्रेस ऐं जेको आहे पॉज़िटिव थिंकिंग तरफ़ आणण जे लाइ उन्हनि जो पाण में गॾु कजे। भली को माण्हू कंहिं बि पार्टीअ में हुजे, कंहिं बि संगत में हुजे या किथे बि हुजे, पर जॾहिं तव्हांजे प्लेटफॉर्म ते अचे त उहो जेको पंहिंजो पॉज़िटिव ख़्याल खे तव्हां सां शेयर करे। असां हुनखे इहो न चवंदा बाबा तूं हीअ पार्टी छॾे आ, ईअं करे असांजो थी, इहो ॻाल्हि न आहे। पर ॻाल्हि इहा आहे त उहो पंहिंजो पार्ट उन में प्ले करे। सो असांजो ख़्यालु इहो आहे, इंडस रिनेसेंस बि इन जे हिसाब सां ठाही आहे, पर असांखे ॿियनि कमनि जे करे टाइम जो मसइलो थी थो पए। पर हाणे सोचियो त वधीक उन ते टाइम ॾिबो ऐं सभिनी दोस्तनि वटि अचिबो ऐं सभिनी खे पाण वटि घुराइबो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में सिंध जा बहरान ऐं उन जो हल लेक्चर प्रोग्राम में प्रोफेसर अख़्तियार हुसैन घुमरो सलाहूं ॾींदे ऐं सवाल कंदे चयो त तंज़ीम सवाइ छा तब्दीली मुमकिन आहे। पुछियल सवाल जे जवाब में इंडस रिनेसेंस जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर जो चवणो हो त असांजो एक्चुअल जेको बहरान आहे उनजो हिन वक़्तु उनजो ज़िम्मेदार आहे असांजो इंटेलेक्चुअल या जेको सान्यावन तबक़ो। छाजे करे त असां ॾिठो आहे त तक़रीबन समूरा माण्हू जेके आहिनि से पंहिंजे ज़ाती मक़सदनि उन्हनि लाइ हलिया विया आहिनि ऐं अपॉर्चुनिटीज़ जे गॾु आहिनि। उन में ख़ासि तरह NGOs जेको करप्ट कयो आहे ऐं जेको माण्हू अचणु खपंदो हो पंहिंजे माण्हुनि जे भलाईअ लाइ कंहिं ऑर्गनाइज़ेशन जी शिकिल में, उहो जेको आहे सो उन जे बजाए जेको आहे सो हिकु त NGOs में छिकिजी वियो आहे
ॿियो गवर्नमेंट जा अहिड़ा जेके आहिनि प्लान जिन मां हुननि खे पैसो मिले थो, ऐं मां नाला न खणंदुमि, पर जेकॾहिं तव्हां हिननि सभिनी दोस्तनि सां आहियो त तव्हांखे ख़बर हूंदी त केरु माण्हू कहिड़ो कमु थो करे, उहे सभु उन जे गॾु लॻी आहे। ऐं कंहिं बि मुआशिरे खे बदिलाइण जे लाइ हमेशह विचो तबिको या सानियामंद तबिको उहो ई अॻिते वधंदो आहे। पर हाणे असांजे सानियामंद तबिके खे कैंसर लॻी वियो आहे, तंहिंजे करे उनजी मेजॉरिटी उन में इन्वॉल्व थी वई आहे। हाणे जेका थोरा माण्हू जेके बि माना उन लाइ निकिरनि या जेको तयारु थियनि या थोरी घणी जेको आहे सो पंहिंजा अपॉर्चुनिटीज़ छॾनि त पोइ थी सघे थो, त वरी बि उमेदु हितां ई थी सघे थी। छो त असांखे ख़बर आहे त जेको माण्हू रोंबो करे थो उहो एतिरो पढ़ियलु न आहे, उहे ॻाल्हियूं न करे सघंदो। जेको माण्हू वॾेरो आहे, जंहिंखे जेको आहे सो जाइ ॼम खां वठी जेको आहे सो पंहिंजो इस्तेसाल आहे, हुनजी आदत आहे, उहो बि इहो कमु न करे सघंदो। सिर्फ़ु हिकिड़ो विचो तबिको हूंदो आहे, ख़ासि लोअर मिडिल क्लास ऐं मिडिल क्लास, जिन मां इहे माण्हू निकिरी सघंदा ऐं इहो थी सघंदो आहे। त असां हिते यूनिवर्सिटी में अचण जो मक़सदु बि इहो ई आहे त जेके माण्हू ज़हन रखनि था या पढ़ियल लिखियल आहिनि या सानियामंद तबिके जे हिसे तौरु आहिनि, उन्हनि सां इंटरेक्ट कयो वञे। बाक़ी एजुकेशन में मीडिया जेको आहे सो इनफॉर्मल एजुकेशन करे सघे थो। मिसाल तौरु मां इहो चवंदुमि त पाकिस्तान जो सॼो मीडिया हिकिड़ो कंज़र्वेटिव मीडिया आहे जेको माण्हुनि खे जहालत सेखारे थो। हाणे जेको आहे सो थोरो 15-20 ॾींहंनि खां पोइ ॾिसंदो कहिड़ी वरी उनजी मैग्नीट्यूड वधी वेंदो। त ॻाल्हि इहा आहे त सिंधी मीडिया इहो करे सघे थो त जिथे ॿी तालीम हले थी उते माण्हुनि खे इनफॉर्मली साइंस जे बारे में जेको आहे ॻाल्हाए, उन सां बहस कराए। ऐं मां त इहो चवंदो आहियां त बजाए हिनजे जो पॉलिटिशियन खे घुराए टॉक शो में प्रोफेसर छो न अचनि। असां हाणे कोशिशि कई आहे त मुख़्तलिफ़ शोबनि जा प्रोफेसर उन ते ॻाल्हाइनि न, उहो छो त उहे आहिनि जेको जीअं तीअं करे पढ़ी थोरो पोइ हाणे हितां जे एजुकेशन जे स्टैंडर्ड आर वरी अॻिते निकिरी आया आहिनि, त उहे माण्हुनि खे ॿुधाइनि त मीडिया इहो करे सघे थो। बाक़ी हीअ जेका एजुकेशन आहे उहा गवर्नमेंट ई करे सघे थी, पर मसइलो इहो आहे त एजुकेशन में बि करिकुलम जो प्रॉब्लम। अॻे जेको आहे सो मां सम्झां थो असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं तॾहिं करिकुलम बहितरु हो, जंहिंमें हिंदुनि जे बारे में बि ॻाल्हियूं हुयूं, अख़लाक़ियात जी तालीम बि हुई ऐं तमामु घणियूं जेको आहे सो बहितरीनु क़िस्म जा सबक़ हूंदा। पर हाणे हुनजे भेट में सिर्फ़ु हिकिड़े सेंटर ते उहे फोकस थी आहे। हाणे जेकॾहिं को ॿारु हुन में पढ़ी बि ईंदो त उहो आलम न थी सघंदो, उहो जेको आहे सो टेक्निकली ॿोली त सिखी वेंदो, पर दुनिया जे इल्मनि जे बारे में हुनजी ॼाण ज़ीरो आहे। तंहिंजे करे मीडिया इहो करे सघे थो त माण्हुनि खे इनफॉर्मली तमामु घणनि सब्जेक्टनि जे मामले में जेको आहे सो एजुकेट करे सघे थो। ऐं असां बल्कि तव्हांखे सभिनी खे दोस्तनि खे बि दावत ॾींदासीं, ऐं जेका ॻाल्हि कयूं था उहा करे बि ॾेखारे त सभिनी खे दावत ॾींदासीं त उते अचनि पंहिंजे प्रोग्रामनि में ॻाल्हाइनि। बाक़ी हाणे हिन जे लाइ जेको आहे सो हुनजी गवर्नमेंट वारनि सां बि ॻाल्हि थी, हुनखे मां चयो कापी वापी तव्हां इहो चीफ मिनिस्टर पाण खणी बीठो आहे, पर हिन सां को फ़र्क़ु न पवंदो। तव्हां ईंदव सायरन वॼाईंदा हिते पहुचंदव त ज़ाहिर आहे जेको आहे सो उहो टीचर कापियूं कराईंदा था बि, छो त टीचर मसइलो इहो थी पियो थो पाण करप्ट थी वियो आहे प्राइमरी लेवल ऐं हुन लेवल ते। हुननि जो चवणु आहे त 70% अहिड़ो टीचर आहिनि जेके पंहिंजो तालीम पढ़ाइण जे क़ाबिल न आहिनि, बल्कि सुधरण जे क़ाबिल ई न आहिनि। छो त तव्हां ॾिठो हूंदो त हुते प्राइमरी टीचरनि जॾहिं अचे हुते कई हड़ताल पंहिंजो कराचीअ में पघारनि वधाइण लाइ कंदा आहिनि, ॿिए कंहिं कम लाइ न कंदा आहिनि। त उते जॾहिं उर्दू मीडिया वारनि खां सुवाल पुछियो बाबा प्राइमरी की एज बताओ स्पेलिंग, त उते न ॿुधाए सघिया। हुनखे एजुकेशन पुछियऊं, एजुकेशन ई न ॿुधाए सघिया। ऐं 70% उस्ताद प्राइमरीअ में अहिड़ा आहिनि जेके तव्हांखे सूबेदार या जेको आहे तपेदार लॻंदा, टीचर न लॻंदा। मतिलबु उनजी बॉडी स्ट्रक्चर या उनजो ॻाल्हाइण ॾाढी सदाईं वधियल हूंदी आहे, अहिड़े क़िस्म जो आहे त माना अजीब हो आहे। त ॻाल्हि आहे त इहो तालीम जो मामिलो तमामु घणो ड्रिघो आहे। इहा का बहितर हिकिड़ी सुठी का गवर्नमेंट करे सघे थी। मूं हिनखे चयो त तव्हां जेको आहे सो एग्ज़ाम्स जो तरीक़ो चेंज करे छॾियो, जंहिंमें इंडिविजुअली हर कंहिंखे अलॻि अलॻि सुवाल हुजनि कंप्यूटर जे थ्रू, या पर केतिरा निज़ाम को आहे हिन में पंहिंजो
अर्जेंटाइन में या हेॾे बि उन्हनि कया जेके कामयाबु आहिनि तजुर्बा उहे कयो। बाक़ी हीअं त तालीम इहो का बि बंदि न थींदी, छो त का बि ख़ुदि टीचर पाण थो कराए, उहे ट्यूशन बि पढ़ाइनि था, वरी ख़ासि करे पंहिंजे ॿारनि खे अॻिते था कराइनि, भली सुवाल ॿुधाए था छॾनि। सो एजुकेशन हिकिड़ो वधीक कॉम्प्लिकेटेड मसइलो आहे जेको मुंहिंजे चवण सां या हफ़्ते में हलाइण सां कुझु बि न थींदो। हफ़्ते खां असां साल हलाइण लाइ तयारु आहियूं, पर जेकॾहिं उनजो को नतीजो निकिरे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में सिंध जा बहरान ऐं उनजो हल लेक्चर प्रोग्राम में एमफिल जी शागिर्दियाणी अम्बरीन चांडियो सवाल पुछंदे चयो त गॾियल सलाह गॾियल अॻवाणी सां कहिड़े नमूने पूरी सिंध गॾु थींदी ऐं उन में रियासत जो किरदारु छा हूंदो, जंहिं ते डॉक्टर अब्दुल करीम राजपर जो चवणु हो त सूफ़ीज़म जी जाइ ते लिबरलिज़म जी जाइ ते वरी फंडामेंटलिज़म या ॿियनि जेको आहे सो ख़्यालनि जनम वरितो आहे जेके सॼे इंसान ज़ात जे लाइ ज़हर क़ातिल जे बराबरि आहिनि। हाणे इन जे लाइ जॾहिं असां चऊं था त इन्हनि खे ठीकु कजे या सोसाइटीअ खे, छो त सिंधी सोसाइटीअ जो वॾे में वॾो मसइलो, उन लफ़्ज़ मां इहो इस्तेमालु न कयो, पर मां चई हुउमि त जेको आहे सो सिंधी सोसाइटी वधि में वधि एनार्किस्ट ऐं फ्रस्ट्रेटेड आहे, उहे गॾु न थींदा आहिनि। त हाणे बि असां जॾहिं चऊं था त चवनि था त बाबा जेको आहे सो इहो कुझु न थींदो, अञा तव्हां पंहिंजो टाइम था विञायो पिया। सो ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां थो त जेकॾहिं चीन जा माण्हू जेके हुआ उहे सॼो ॾींहुं आफ़ीम खाई पिया हूंदा, आफ़ीमी क़ौम तौरु दुनिया में मशहूरु आहे, उन्हनि में कुझु माण्हू आया जिन जेको आहे सो उन्हनि खे थोरो सम्झायो या थोरो पारस्ते करायो, आहिस्ते आहिस्ते थोरनि मां पोइ घणा थींदा विया। ऐं तव्हां ॾिठो त हाणे उहो चीन दुनिया जो वॾे में वॾो पावर थी चुको आहे, अमेरिका ऐं वेस्ट जे बराबरीअ ते अची वियो आहे, बल्कि लॻे ईंदो त थोरे वक़्त में उन्हनि खां बि अॻिते वधी वेंदो। त हिते बि ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके माण्हू जेके हिकु ॿ चारि पंज आहिनि, छो त हमेशह जेको आहे सो इहा ॻाल्हि आहे त असां जेके ॾिसूं त नेट रिज़ल्ट में आख़िरकार जेका आहे त पॉज़िटिव शइ खटंदी आहे। वक़्ती तरह लॻंदो आहे त बाबा नेगेटिव शइ जो ग़लबो थी वियो आहे, थी बि वेंदो आहे, पर नेट रिज़ल्ट में इहो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त समूरनि दुनिया जे पंहिंजो हिननि ग़लति ॻाल्हियुनि उनजे बावजूदि उहो नेट रिज़ल्ट में दुनिया अॻिते वधी रही आहे, पोइ हिते न पई वञे। साइंस अॻिते पई वधे, फिलॉसॉफी अॻिते पई वधे, दुनिया जा मुख़्तलिफ़ इल्म अॻिते पिया वधनि, टेक्नोलॉजियूं अॻिते पियूं वधनि। माण्हू जेको आहे सो हिन लाइ तयारु थी पिया त बाबा हाणे जेको आहे सो छो त हुननि चयो आहे स्टीफन हॉकिंग त कॾहिं बि को एस्टीरॉइड जेको आहे सो ज़मीन सां टकराइजी वेंदो ऐं हिते ज़िंदगी ख़तमु थी वेंदी। छो त असांखे ख़बर आहे त असांजे मौजूदा नॉलेज मुताबिक़ ॿ दफ़ा ईअं थी चुको आहे। हिकिड़ो दफ़ो जेको आहे सो तक़रीबन 70 बिलियन साल अॻे जेको आहे हिकिड़ो जेको आहे सो कॉमेट जे लॻो हो, जंहिंखे पछड़ सितारो बि खणी चऊं असां सिंधीअ में, उहो मैक्सिको जे जाइ ते टकरायो हो, उनजे करे धरती धुॾी वई ऐं जेको आहे सो ज़िंदगी उन ते डायनासॉर्स आहे ऐं ॿिया उहे जेके सभु ख़तमु थी वई, ज़िंदगी मुकमिल तरह ख़तमु थी वई। त हे यानी दुनिया एतिरे पहुची चुकी आहे त एतिरो अॻुवाट सोचे थी त बाबा हीअ थी सघे थो, तंहिंजे करे सभिनी नसुलनि मां कुझु कुझु माण्हू जेको आहे ॿिए सियारे ते शिफ्ट करे जेके ख़ुदा न ख़ासिता, छो त उन कानी हादसे खे रोकणो असांजे वस में न आहे। जेकॾहिं अहिड़ो थी पए त बि इंसानी नसुल मां जेके बि मुख़्तलिफ़ नसुल जा माण्हू सभु बची वञनि ऐं इंसानी नसुल जेको आहे कंटिन्यू रखे। त असांखे बि जेकॾहिं असीं हीअ कंदासीं त काफ़ी ॻाल्हियूं थी वेंदियूं ऐं काफ़ी अॻिते अची वेंदासीं। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त उहा हिमत करणु खपे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में सिंध जा बहरान ऐं उनजो हलो लेक्चर प्रोग्राम में प्रो वाइस चांसलर डॉक्टर नूर अहमद शेख, यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार प्रोफेसर डॉक्टर सैयद असद रज़ा आबदी, मीडिया स्टडीज़ शोबे जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर ताज मोहम्मद लाशारी, सिंध टीवी न्यूज़ करंट अफेयर्स जे डायरेक्टर फयाज़ नाइच पिणु ख़िताब कयो। जॾहिं त लेक्चर प्रोग्राम में स्टेट सेक्रेटरी जा फर्ज़ सिंध टीवी न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शौकत नूनारी अदा कया। जॾहिं त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी इंतज़ामिया पारां सिंध टीवी नेटवर्क सां सलाहियल टीम खे अजरकुनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। जॾहिं त लेक्चर प्रोग्राम में ख़ासि महिमाननि में डॉक्टर अख्तियार अली घुमरो, डॉक्टर फयाज़ रज़ा चांडियो, प्रोफेसर अयाज़ गुल, डॉक्टर महर खादिम, डॉक्टर सैयद ज़ुल्फ़कार शाह, इल्ताफ़ हुसैन भुट्टो, एडवोकेट हादी भट्ट, हसन शेख, सैयद अकबर शाह, अफ़साना चन्ना, गुलशन इक़बाल शेख, साहब ख़ान शेख ऐं शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि, प्रोफेसरनि, लेक्चरारनि ऐं साञा हवंदनि वॾे अंग में शिरकत कई।